नासिन ब्रेकिंग न्यूज़ आहे जामशोर मां सां शेयर कयूं पिया। प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन पारां मुतालबनि जी मञता लाइ पैदल शागिर्द मार्च कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। शागिर्द यूनियन जी बहाली, हॉस्टल्स में सहूलतुनि जी खोट ख़त्म करण, गर्ल्स कॉलेज लाइब्रेरी जे क़याम ऐं तालीमी इदारनि में शागिर्दनि सां थींदड़ इस्तेहसाल रोकण लाइ मार्च कयो वियो आहे। शागिर्द अॻवान जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी में फीसुनि में वाध खे रद्द कयूं था। तालीमी इदारनि में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे हिसाइण बंदि कयो वञे। शागिर्द जो इहो भी चवणु आहे त तालीमी इदारनि अंदर मुफ़्त ऐं मयारी तालीम समेत जदीद साइंसी ऐं सेक्युलर निसाब जो बंदोबस्त कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। जामशोरो खां प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन पारां मुतालबनि जी मञता लाइ पैदल शागिर्द मार्च कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, जामशोर में प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन पारां मुतालबनि जी मञता लाइ 2 किलोमीटर पैदल शागिर्द मार्च करे शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो वियो आहे। शागिर्द यूनियन जी बहाली, हॉस्टल में सहूलतुनि जी अणउद, जामशोर में गर्ल्स कॉलेज ऐं लाइब्रेरी जे क़याम ऐं तइलीमी इदारनि अंदर थींदड़ शागिर्दनि जे इस्तेहसाल खे रोकण समेत मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मञता लाइ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सेमिनारे खां शहर जे मुख्य चौक ताईं शागिर्द मार्च करे धरणो हयो आहे। इन मौक़े ते शागिर्द अॻवाननि संजा चन्ना, ज़ुबैर आज़ाद, कांबो अमराणी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी में फीस में वाध खे रद्द करियूं था। फीस में वाध गरीब शागिर्दनि खे आला तइलीम सिखण जी साज़िश सम्झूं था। हिननि मुतालबो कयो त तइलीमी इदारनि में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि खे हिसाइण बंदि कयो वञे। सिंध असेंबली मां मंज़ूर थियल शागिर्द यूनियन जे बिल खे अमली जामलो पाराए जल्द खां जल्द चूंडूं करायूं वञनि। ऐं जॾहिं त तइलीमी इदारनि अंदर मुफ़्त ऐं मयारी तइलीम समेत जदीद साइंसी ऐं सेक्युलर निसाब जो बंदोबस्त कयो वञे। शागिर्द अॻवाननि इहो बि मुतालबो कयो त तइलीमी इदारनि अंदर शागिर्दनि खे बुनियादी सहूलियतूं, हॉस्टल ऐं ट्रांसपोर्ट समेत मयारी खाद खुराक फराहम कई वञे। जॾहिं त हर क़िस्म जी हरासमेंट ते राब्तो हूंदो वञे ऐं इन सिलसिले में कमेटियूं जोड़ियूं वञनि जिन में शागिर्दनि खे पिणु नुमाइंदगी ॾिनी वञे। इन्हनि इहो बि चयो त हर यूनियन काउंसिल में पब्लिक लाइब्रेरी जे क़याम खे यकीनी बणायो वञे। तइलीमी इदारनि ऐं बोर्डनि पारां फीसुनि में थींदड़ नाजायज़ वाधारो ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में मेहरबानी अली मुराद अपडेट करण।